सिंध यूनाइटेड पार्टी हैदराबाद पारां सिंधु दरिया में छन मां कैनाल कढण वारे अमल खिलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। बुख हड़ताली कैंप में सिंध यूनाइटेड पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। सिंध यूनाइटेड पार्टी के सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो, अमीर आज़ाद पंवर, जगदेश आहूजा, सहाफ़ी नेमतुल्ला खोड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया में छन मां कैनाल कढे सिंधुअ खां साहु खसियो पियो वञे। सिंध ऐं पंजाब जी हुकूमत में वेठल हुक्मरान सिंध के तबाह ऐं बर्बाद करण जा ग्रीन इनिशिएटिव मनसूबा ठाहे सिंध के बंजर बणाइण चाहिनि था। असीं पुरमन जदोजहद वसीले सिंध जो दरिया ऐं ज़मीनूं बचाईंदासीं। वफ़ाक़ पंहिंजा ग़लति फ़ैसिला फौरी तौर ते वापसि वठे, न त हीअ एहतजाज बुख हड़तालूं तहरीक बणिजी पंजाब जा रस्ता मुकमल तौर बंदि कया वेंदा। 8 जुलाई ते सदारती महल में गैर आइनी गैर कानूनी तौर ते नवन कैनाल ॾियण जी साज़िश थी आहे। पहिरें ॾींहं खां वठी असां गुज़िरियल 4 महीननि खां वठी मुसलसिल जदोजहद में आहियूं। असां सम्झूं था त सॼे सिंध जे लखें करोड़े माण्हुनि खे हिन अहम मसइले ते जाॻाइणो पवंदो, छो त हीअ तारीख़ असांजे मौत ऐं ज़िंदगी जो मसइलो आहे। उन में जेसिताईं सॼी क़ौम गॾिबी न तेसिताईं असां कामयाबु न थी सघंदासीं। उन हवाले सां असां मुसलसिल रैलियूं, एहतजाज, बेदारी मार्च ऐं पुरअमन सियासी जदोजहद जा समूरा रस्ता अख़्तियार करे रहिया आहियूं। हीअ बुख हड़ताल बि उन पुरअमन सियासी जदोजहद जो हिकु ज़रियो आहे। असां हीअ जेको 12 ॾींहंनि जी बुख हड़ताल शुरू कई आहे, जेका 24 कलाकनि जी हैदराबाद प्रेस क्लब खां आहे, उन खां पोइ सखर वेंदासीं, लाड़काणो वेंदासीं, नवाबशाह वेंदासीं, मीरपुखास वेंदासीं, पोइ कराची वेंदासीं। त हिन जो बुनियादी मक़सदु तहरक पैदा करणु आहे, पंहिंजो आवाज़ु उन्हनि ऐवाननि ताईं पहुचाइणु आहे जेके ऐवान मुसलसिल सिंध सां नाइंसाफ़ी कंदा था रहनि। असां सम्झूं था त सिंध खे दीवार सां लॻायो पियो वञे। हीअ आइनी तौर ते जेको असां ते वार कयो वियो आहे, छाकाणि 91 जे मुआदे तहत तव्हांखे कंहिं बि सूरत में जेकॾहिं तव्हांखे को कैनाल कढणो आहे त उन जे लाइ उन्हनि सूबनि खां रज़ामंदी वठणी पवंदी। पर सदारती महल में वेही गैर आइनी तरीक़े सां 2 जनरलनि खे वेही, 3 जनरलनि खे विहारे, होम मिनिस्टर खे विहारे, सदर ज़रदारी पंहिंजे पुट बिलावल ज़रदारी खे वज़ीर अज़म कराइण जे शौक़ में सिंध जे ते हमिलो कयो आहे। सिंधु दरिया खे मारण जी कोशिशि कई आहे, छाकाणि त उहे दरिया मुअल हूंदा आहिनि जेके समुंड ते न पहुची सघंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां कैनाल कढो था, तव्हांजो सिर्फ़ु चोलिस्तान कैनाल उन मां 60 लख एकड़ ज़मीन आबाद कंदा, तव्हांजो थल कैनाल उन मां 20 लख एकड़ ज़मीन आबाद कंदा, जॾहिं तव्हांजो सखर कैनाल जेको आहे उहो सिर्फ़ु 74 लख एकड़ ज़मीन जेको आहे आबाद करे थो। त हीअ सिर्फ़ु 2 कैनाल, बाक़ी तव्हांजा जेको त 6 कैनाल उहा त पाणी ईंदो किथां? त उन में असां सम्झूं था त हीअ सिंध खे मारण जी साज़िश आहे, सिंधु दरिया खे क़तलु करण जी साज़िश आहे ऐं सिंधी माण्हुनि जे मौत ऐं ज़िंदगी जो मामिलो आहे। उन करे मुसलसिल असां तारक में आहियूं ऐं असां हिन एजिटेशन में न आहियूं विया। असां अञा ही सॼी राय मां जोड़ियूं पिया था, सिंध जे लखें करोड़े माण्हुनि खे गॾु करे उन जदोजहद जे लाइ तयारु करणु। जॾहिं असां उन जदोजहद में वेंदासीं त पोइ जेकॾहिं हुकुमरान अञा बि हू बाज़ न आया त असां पंजाब ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंदि कंदासीं, ट्रेनूं बंदि कंदासीं, रोड बंदि कंदासीं। हर उहो जदोजहद जो एजिटेशन जो तरीक़ो इस्तेमालु कंदासीं जेको असांखे हिन मुसीबत खां बचाए सघे। छाकाणि हीअ जेकी कैनाल ठाहिण वारी मुसीबत आहे, इहा कंहिं बि सूरत में असां ठहणु न ॾींदासीं। हीअ हर सूरत में असां हुननि जी साज़िश खे नाकाम कंदासीं। आसिफ अली ज़रदारी मुसलसिल तौर ते इक़्तिदार वठण जे लाइ, एहतसाब खां बचण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं करे रहियो आहे। पर सिंध जा गैरतमंद हिलाली पुट पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे वसीलनि लाइ, पंहिंजे दरिया लाइ हर कुर्बानी ॾेई पंहिंजे दरिया खे बचाईंदा। असां त हुनजा विक्टिम आहियूं ऐं पाण हुनजो विक्टिम आहियां त हीअ इलेक्शनूं सेल आउट थियूं हुयूं ऐं उहे इलेक्शनूं विकिणी ॾिनियूं हुयूं पीपल्स पार्टी खे, पंहिंजो इस्टेब्लिशमेंट या मुक़्तदर इदारनि। उहो रुॻो हिन जे लाइ त उन्हनि इहा मंज़ूरी ॾिनी हुई त सिंधु दरिया मां जेको पाणी तव्हां खणो उन ते सिंध ख़ामोश रहंदी, सिंध खे असां मुंहुं ॾींदासीं, तव्हां कैनाल कढिजो, असांखे इक़्तिदार ॾियो। ऐं हाणे वरी हिननि खे लालीपाप ॾिनो वियो आहे भई तव्हांखे इक़्तिदार में वधीक शेयर ॾींदासीं। पीपल्स पार्टी जी सिंध में उहा पोज़ीशन हुई जो सिंध मां बि 15 खां 20 सूबाई सीट्स खां मथे न पे खटे सघी। उनखे न रुॻो सिंध तोहफ़े में ॾिनी वई, पर बलोचिस्तान जिते हुनजो को तंज़ीमी यूनिट कोन हो उहो उन्हनि खे सॼो गिफ्ट कयो वियो। KP में गवर्नर, पंजाब में गवर्नर, प्रेसिडेंट जी सीट, उहो सभु हिन जे करे जो हिननि खे जेको पंजाब जा गैराबाद इलाइक़ा आहिनि
जेका लखें एकड़ गैराबाद ज़मीन आहे उहा आबाद करणी आहे ऐं सिंध खे बंजर करिणो आहे। साओ पाकिस्तान जो मक़सदु हिते जेको कढियो वियो आहे त साओ पंजाब ऐं तबाह थियल सिंध, बंजर सिंध। सो घटि में घटि सिंध यूनाइटेड पार्टी या उन्हनि जूं जेके साथी जमायतूं आहिनि, असीं सम्झूं था त असीं पीपल्स पार्टी समेत कंहिं बि गद्दारी या कंहिं जी दलाली जे करे ख़ामोश न वेंदासीं। सिंध पीपल्स पार्टी न आहे। सिंध में रहंदड़ 5 करोड़ माण्हू आहिनि जेके पंहिंजे वतन सां प्यार कनि था। उहे उन जे लाइ जदोजहद कंदा, वेड़ बि कंदा, आख़िरी हद ताईं वेंदा। ऐं असीं सिंध में थींदड़ हर जदोजहद खे पंहिंजो सम्झूं था, जेका कंहिं बि झंडे हेठि, कंहिं बि नारे हेठि थींदी हुजे, पर दरिया बचाइण जे लाइ असीं उनखे पंहिंजी जदोजहद सम्झूं था। ही मुख़्तलिफ़ मोर्चा आहिनि जितां साॻे निशाने ते माण्हू विढ़नि पिया, साॻी मंज़िल लाइ विढ़नि पिया ऐं इनशाला उहे हिकिड़े ॾींहुं सभु हिकिड़े धारा में गॾिजी ऐं पंहिंजे वतन खे बचाइण जे लाइ ऐं दरिया खे बचाइण जे लाइ। असां जीअं 8 जुलाई ते सदर ज़रदारीअ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे 3 जनरलनि सां वेही इहो मुआहिदो कयो त असां 6 केनाल ठाहींदासीं, उन ॾींहं खां वठी सिंध यूनाइटेड पार्टी उहो मुआहिदो बि सिंधीअ में आवाम जे आॾो आंदो। हाणे ही तरदीदूं था कनि त साईं पीपल्स पार्टी जो आहे उनजी मुखालिफ़ आहे। हाणे कल्ह जेको आहे मुराद शाह बयानु थो ॾिए त चोलिस्तान ते कमु नथो हले। असां जॾहिं इस्लामाबाद में सेमिनार कयो त असांजो प्रेसिडेंट साईं ज़ैन शाह पाण उन एरिया जो दौरो बि करे आयो आहे। उते 20-20 सालनि जी लीज़ ते ज़मीनूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। मुराद शाह खे जेकॾहिं तरदीद करणी आहे त भला इहा तरदीद करे त 8 जुलाई ते जेके मीटिंग थी आहे, छा ऐवान सदर उन जी मंज़ूरी न ॾिनी आहे? चवनि पीपल्स पार्टी बयानु ॾे त असां सदर ज़रदारी जे GPI सां कयल हिन मुआहिदे खे रद्द था कयूं। जेसि ताईं ऐवान सदर ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी कंपनी पाण पंहिंजनि हिन फ़ैसिलनि खे रद्द न कंदा, तेसि ताईं सिंध यूनाइटेड पार्टी कंहिं धोखे जो शिकार न थींदी। हीअ असांजी बुख हड़तालूं, सुभाणे असांजा धरना लॻंदा। असां कालाबाग डैम खां बि वॾी तहरीक हलाईंदासीं। असां हीअ जेको पीपल्स पार्टी आहे ऐवान सदारत में वेहण लाइ, चंद सीटूं वठण लाइ, 2 गवर्नरियूं वठण लाइ सिंध ऐं सिंधू दरिया जो सौदो कयो आहे, असां उनखे बि बेनकाब था कयूं ऐं गॾोगॾु सिंध जे आवाम खे मैसेज था ॾियूं त पीपल्स पार्टीअ न रुगो सिंध जो सौदो कयो आहे, सिंधू दरिया जो सौदो कयो आहे। जेसि ताईं इन नासूर मां सिंध जान न छॾाईंदी, सिंध जे वजूद ते इहे हमला थींदा रहंदा। त केनालनि जा मनसूबा मूंखे मूं वटि जेका मालूमात ॼाण आहे उहे 6 ई आहिनि, पर चइनि केनालनि जो आहे लॉलीपॉप। उहो इन हिसाब सां त उहे बि ख़तरनाक आहिनि ऐं उहे बि ख़तरो आहिनि सिंधू दरिया लाइ। पर जीअं KPK जो हिकिड़ो केनाल आहे त उहो ठही चुको आहे, या बलोचिस्तान जो हिकिड़ो केनाल आहे जेके कच्छी केनाल चवनि था, उहो बि ठही चुको आहे। रेणी केनाल त आउं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, जेको राइट पंहिंजो लेफ्ट साइड ते दरिया मां निकिरे थो, ऐं कच्छी केनाल जेको आहे उहो लेफ्ट साइड ते राइट साइड ते दरिया मां निकिरे थो, ऐं KPK जो केनाल आहे उहो बि राइट साइड ते आहे। चोलिस्तान के त इहो, ऐं ॿियो चवंदा त रेणी केनाल मां असां वरी तव्हांजे सिंध जे थर लाइ असां थर केनाल कढंदासीं। हाणे इहे 3 केनाल जेके आहिनि नंढा वॾा बि कीअं चइजे, असांजे लाइ त हिकिड़ो वाटर कोर्स बि हींअर वॾो मसइलो, पाणी जी लप आहे कोन। सॼो कोटड़ी बैराज हींअर बि सुको पियो आहे। गर्मियुनि में बि इहा मौसम आहे, बरसातूं सिंध में एतिरियूं पवनि कोन थियूं, ऐं ॿोॾियुनि जो को भरवसो कोन्हे त ॿोॾि ईंदी या न ईंदी, कॾहिं ईंदी कॾहिं न ईंदी, का ख़बर कोन्हे। त अहिड़ी सिचुएशन में हिकिड़ो मां हमेशह चयो आहे त भई वाटर कोर्स बि असां अफोर्ड नथा करे सघूं हाणे सिंधू दरिया ते। त उन में उहे केनाल बि जेके 3 ठहियल आहिनि मुशरफ दौर जा, उहे बि चाहे 4000 क्यूसेक पाणी खणनि या 5000 क्यूसेक पाणी खणनि, उहे बि डेंजरस आहिनि। ऐं मुबैना थर केनाल जेको आहे उहो असांजो मसइलो आहे, असां अॻिते हली ठाहियूं या न ठाहियूं। बाक़ी असुल ॻाल्हि आहे चोलिस्तान केनाल जी ऐं ग्रेटर थल केनाल जी, इहे हिकिड़ा तमामु ख़तरनाक ऐं तमामु वॾा मनसूबा आहिनि पाणीअ जा, जेकी 10 कालाबाग डैमुनि जे बराबरि आहिनि, जेकी सिंधू दरिया जो रुख मोड़ण जे बराबरि आहिनि। तव्हां थोरो तसवुरु कयो, हींअर पाण हैदराबाद में कोटड़ी बैराज ते वेठा आहियूं, हितां खां वठी सखर ताईं 400 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे, ऐं दरिया ख़ुदा न करे दरिया मरी वञे, ख़ुदा न करे, केॾा ॾुखिया लफ़्ज़, कहिड़ी हालत थींदी पंहिंजी। उन खां मथे 200 किलोमीटर गुडू आहे, उन खां मथे तोनसा ताईं वञो, पंजाब जिते केनाल कढनि था, 1000 किलोमीटर मथे वञो, उते तव्हांजो दरिया जो रुख मोड़ियो वञे, सिंधू नदीअ जो मुर्गो रुख मोड़ियो वञे,
नओं केनाल सिस्टम ठाहियो वञे, नओं इरिगेशन सिस्टम ठाहियो वञे ऐं उहो बि रेगिस्तान ऐं रणपट जूं ज़मीनूं आबाद करण लाइ ऐं असां जूं आबाद ज़मीनूं गैर आबाद करण लाइ त इहो कीअं बर्दाश्त करे सघिजे थो, कीअं क़बूल करे सघिजे थो। ॿ वॾा नुक़सान आहिनि। कोटलीअ खां हेठि पाणी न वियो, जेको न पियो वञे सही माना में, जेको वञणु घुरिजे। अञा बि जेकॾहिं इहो घटि थियो या घटि वियो त समुंड मथे चढ़ी ईंदो, माना सिंध खे पाईंदो। मथां पाणी न ईंदो त ज़राअत ख़तमु थींदी, सिंध सुकंदी। हेॾां समुंड मथे चढ़ंदो त सिंध जो ॿिन्ही, सिंध हिकिड़ी तरफ़ सोकेड़े जो शिकार थींदी, सिंध ॿिए तरफ़ समुंड जे भर चढ़ंदी वेंदी। ॿई वॾा नुक़सान आहिनि ऐं ख़तरनाक मनसूबा आहिनि। त दोस्त सही पिया चवनि त जेकॾहिं हीउ कालाबाग डैम खां बि ख़तरनाक मनसूबा आहिनि त असां वरी SUP सां गॾिजी ॿियनि सभिनी सिंध दोस्तनि सां, कॉम्प्रेसनि सां, वतन दोस्तनि सां गॾिजी उन तहरीक खां बि वॾियूं तहरीकूं हलाईंदासूं जेका कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु हलाई वई। ऐं पंजाब जे हुक्मराननि खे ऐं वफ़ाक़ जे हुक्मराननि खे मजबूर कंदासीं त सिंध सां खेॾणु बंदि कयो, छो त सिंध पाकिस्तान खे ठाहियो आहे। सिंध खे ड्राहींदो त पाकिस्तान पाण मुरादो ड्रही चट थी, भस्म थी, ख़तमु थी वेंदो। उन खां अॻु में इहे केनालनि जा ऐं डेमुनि जा मनसूबा ख़तमु कयो ऐं सिंधु दरिया जो जियापो यकीनी बणायो, जंहिंसां ॻंढियल आहे या जुड़ियल आहे 7.5 करोड़ सिंधी माण्हुनि जो पखी पखड़नि जो, जीत ॼणनि जो, वणनि टणनि जो, सॼे सिंध जे रंग ऐं मिज़ाज जो वजूद जो जेको आहे उहो सॼो पखड़ियल आहे उन दरिया सां। उन लाइ असां बुख हड़ताल ते हू चवनि था पिया त असांखे जेको आहे असां मुखालफ़त था कयूं। भई तव्हांखे त जेको आहे 6 महीना अॻु जेको आहे मतिलबु 8 जुलाई खां बि अॻु में तव्हांखे जेको ब्रीफिंग ॾिनी वई, तव्हां त उन वक़्तु ई राज़ पोइ ॾेखारियो, छो त तव्हांखे जेको आहे इक़्तिदार खपंदो। हाणे अचूं था त नुक़सान कहिड़ा आहिनि। इन 6 केनालनि सां सिंध जो जेको आहे सो तमामु वॾो जेको आहे सो नुक़सानु थींदो, कालाबाग डैम खां बि वधीक नुक़सानु थींदो। ऐं अॻ में ई पाणीअ जी जेका शार्टेज आहे हिन वक़्तु जेको आहे सो कई साल 10 सालनि खां जेको आहे तक़रीबन जेको घुर्बल पाणी आहे 10 मिलियन एकड़ फुट जेको आहे सो समुंड में वञे कोन थो, उहो ई पूरो कोन था कनि पिया। ऐं हीअ चवनि था त असां केनाल ठाहींदासीं त पोइ असांखे जेकर समुंड में पाणी नथो मिले त असांखे सखर बैराज खां हेठि बि पाणी कोन जेको आहे मिली सघंदो अगरि केनाल निकिता त। छो त हीअ 6 केनालनि में जेको पाणी घुर्बल आहे उहो एतिरो पाणी इन्हनि खे खपंदो आहे जेतिरो सखर दरिया जे कमांड एरिया आहे ओतिरो खणंदा। इन जो मतिलबु त हीअ सॼी सिंध जेको आहे सो तबाह करणु था चाहिनि पिया ऐं जेको आहे सो कालाबाग डैम खां बि वधीक ख़तरनाक मनसूबे ते अमल कराइणु चाहिनि था। ऐं असांजी जेका आहे सा मतिलबु ऑलरेडी 30 लख एकड़ ज़मीन जेका आहे सा उहा ठटो बदीन सिजावल उहा समुंड जी गिड़काए चुको आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे जेकॾहिं इहो पाणी जेको आहे सो न आयो त डेफिनेटली ठटो बदीन सिजावल उहे जेके आहिनि से समुंड जेको आहे सो उन जूं ज़मीनूं गुड़काए वेंदो। ऐं पंहिंजो हिते जेको आहे सो हैदराबाद कराचीअ खे बि पाणी हितां असांजो सभिनि खे ख़बर आहे त जेको आहे सो KB फीडर मां जेको आहे सो कराचीअ खे पाणी मिले थो, उहो बि कोन मिलंदो। तंहिंजे करे मुंहिंजो चवणु इहो आहे त हीअ असांजे जियापे जो मसइलो आहे ऐं असां पंहिंजी जिदोजहद सां असांखे उमेदु आहे त जीअं कालाबाग डैम जो मनसूबो रद्द करायोसीं ऐं हाणे ही 6 केनालनि जो मनसूबो बि तेसीं ताईं असांजी तहरीक ख़तमु न थींदी जेसीं ताईं मनसूबो रद्द न थियो। दरबारी तोसां हवारी तोसां पंजाब तोसां पंहिंजे पाणीअ ख़ातिर, पंहिंजे सिंधूअ ख़ातिर, मुराद शाह तोसां पंहिंजे सिंधूअ ख़ातिर, पंहिंजे दरिया